नौशर और फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। फरहान अली खान लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ शागिर्दनि पारां नौशर और फिरोज जी लाइब्रेरी में सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी नौशर और फिरोज जे आफिस अॻियां एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे। नौशर और फिरोज मां फरहान अली खान लाशारी सां। जी फरहान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जिन असां मौजूद आहियूं टाउन कमेटी नौशर और फिरोज में, जिथे शागिर्दनि पारां लाइब्रेरी जे सहूलतुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अचो त उन्हनि खां पुछो उन्हनि जो छा मुतालबो आहे। लाइब्रेरी में जेके फैसिलिटीज़ आहिनि, बीइंग अ डिस्ट्रिक्ट लाइब्रेरी, उनखे उहे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि। असां वटि हिकिड़ो त कैपेसिटी न आहे ऐं घणे तइदाद में जेको आहे ॿार आहे लाइब्रेरी अचनि था, जंहिं लाइ स्पेस न आहे असांखे विहारण लाइ। लाइब्रेरी में 2-3 बजे खां पोइ एतिरी त गर्मी आहे जे हिकिड़ो ॿार बि सही नमूने वेही नथो सघे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त एतिरे हार्श वेदर में केरु ॿार चङी तरह स्टडी करे सघे थो? छा अगरि उहो ॿारु कंहिं पॉलिटिशियन जो हुजे या कंहिं हिकिड़े सुठे ऑफिसर जो ॿारु हुजे, उहो हिते लाइब्रेरी अचे, छा उहो हिते पढ़ी सघंदो? कोन पढ़ी सघंदो। ही ग़रीबनि जा ॿार आहिनि जंहिंखे घर में फैसिलिटीज़ न आहिनि, जेके मजबूरीअ ख़ातिर लाइब्रेरीअ में अचनि था त जीअं उन्हनि खे उहे फैसिलिटीज़ मिली सघनि। पर अनफॉर्चुनेटली असांजी एडमिनिस्ट्रेशन एतिरी त सुतल आहे जे असांखे इवन पखे जी ज़रूरत जेको आहे सो पूरी नथी कई वञे। असां वटि वाटर कूलर न आहे। असां 3-4 ॾींहंनि खां गुज़िश्ता असां बर्फ़ पंहिंजे पैसनि मां वठी ॿारनि खे पाणी था पियारियूं। फैन्स न आहिनि, चेयर्स न आहिनि, ॿार ॿाहिरि खट ते वेही था पढ़नि, ॿार ॿाहिरि जेको आहे सो पार्क में वेही था पढ़नि। हिते को बि रेस्पॉन्सिबल न आहे जेको असांखां पुछी सघे। ऐं जेॾी महिल बि हिते आया आहियूं, को बि हिते न आहे, को बि मुलाज़िम एम्प्लॉय को बि अवेलेबल असांखे को मिलण लाइ तयारु कोन्हे। को जीअं अचूं था बसि वापसि हलिया वञूं। हिते आया आहियूं, DC ऑफिस आया आहियूं। असां डेली पंहिंजे पैसनि जो ख़र्चु कयूं था, ठीकु आहे। उन बर्फ़ घुरायूं था, AC जी सर्विस असां पंहिंजे पैसनि मां कराई आहे। को बि टाउन ऑफिसर असां सां मिलण लाइ तयारु कोन्हे। हींअर बि हिते अधु कलाकु थियो समय असां कंहिं न पुछियो तव्हां छाजे करे आहियो, छा कहिड़ो रीज़न आहे तव्हांजो। हिते सभु माना जेकी बि अथनि हिते ऑफिस में वेठा आहिनि, पर असांखे केरु पुछण लाइ तयारु कोन्हे को। असांखे चऊं त असांखे हफ़्ते जे लाइ लाइब्रेरी ॾियो, असांजी ऑफिस जेका सॼी पाणी सां भरियल आहे ख़बर हूंदी। असां शागिर्दनि हिन ते थोरो कयो, जिन्हनि खे ॼण न घुरिजे आहे, छो जो हिननि का बि सहूलियत न ॾिनी। बैटरी बि असांजी पंहिंजी वरितल, पखा वग़ैरह असांजा पंहिंजा वरितल। ही उते हफ़्ते जी ॻाल्हि करे महीनो उते अची रहिया, ऐं उनखां पोइ बि जॾहिं असांजी टैंकी सां पाणी ठहिराई त हिते हिननि को पाणी जो टैंकर कूलर कोन्हे को, उतां पाणी भरे वेंदा आहिनि। गर्मी थी थिए, लाइट कान्हे त उते AC/DC पंखा न आहिनि। ॿियो त उनजे बैकअप लाइ बैटरी न आहे, उन लाइ 3-4 सोलर प्लेटुनि जी असांखे ज़रूरत आहे, 3-4 पंखनि जी ज़रूरत आहे। ऐं लाइट जो को बल्ब न आहे, उन लाइट जे बल्बनि जी ज़रूरत आहे। ऐं इन्हनि शयुनि जी ॿियो फर्नीचर खुटल आहे। जेके ॿार 9-10 बजे खां पोइ था अचनि, उनखे वेहण लाइ जॻह न आहे। उनजी अगरि असां डेली मां जेतिरा बि ग़रीब छोकिरा आहिनि, को कीअं को मिडिल क्लास मां आहे, हुन सभिनी खां 10-20 वठी असां पाणी बर्फ़ वठी ईंदा आहियूं। न को हुते पखा आहिनि, भला 10 बि पूरा वेही सघनि, उहो बि न आहे। 10 लाइ को पखो न आहे, 2 पखा आहिनि, तंहिंमें 2 ॼणा शागिर्द हेठां था अचनि। नाज़रीन, जीअं त हिननि जा मुतालबा हुआ, जिन्हनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया असां त कंहिं बि क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु न आहे। इन लाइब्रेरी जा तक़रीबन ख़र्चा असां शागिर्द पंहिंजे खीसे मां ख़र्चूं भरे पूरा कयूं था। यानी जीअं बर्फ़ थी वई आहे, का मेंटेनेंस लाइब्रेरी जी थी वई। कैमरामैन आकाश अबाई सां गॾु फरहान अली खान लाशारी, आवाज़ सिंध।